उनखां पोइ 92 सिविल जे दोस्त इरशाद भट्टी खे घुराईंदुसि त अचे ऐं गानो पेश करे। इरशाद भट्टी। दोस्त इरशाद भट्टी का पोइ असांजो पठान दोस्त आहे, उहो तव्हांखे बासिंदे धुन ॿुधाईंदो। ऐं उनखां पोइ आरिफ हालीपोटो ते मौजूद आहे जेको तव्हांखे बहितरीन नगमो ॿुधाईंदो। तो दोस्त वञनि न, आरिफ हालीपोटो तव्हांखे कुछ वक्त का बेहतरीन नगमो ॿुधाईंदो। सभई दोस्त वेहनि ऐं महफ़िल एंजॉय कनि। अस्सलाम वालेकुम। जेको कुछ आहे सो हाज़िर आहे। तुझा हसीन माना हित मीर पीर आहे नाले बिना काना महफिल हसीन तुझी तुझा हसीन माना हित मीर पीर आहे नाले बिना काना महफिल हसीन तुझी। कारोबार सजा खाने न मारा तुम्हें